अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा जाबिर खान हाणे आसिम खान जो हथ चाकर खान खे ॾेई उनखां भरोसो हासिल करे वठंदो। छा हसीना बेगम हाणे चाकर खान खे पक ॾियारे छॾींदो त गुलशहर जो कातिल इहो कासिम खान आहे। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल है मिर्जा मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बैलेंस न कंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवां टाइम वेस्ट कोन करायूं, हलो था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको आहे जाबिर खान खे चवंदो त टुंडा जेको आहे मूंखे बि चई चुको आहे ऐं हसीना बेगम बि मूंखे चई चुको आहे त गुलशहर खे ज़हर ॾियण में तव्हांजा ई हथ आहिनि। तव्हां ई जेको आहे गुलशहर खे ज़हर ॾिनो आहे। बहरहाल तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तूं या कासिम खान जो हथ मूंखे ॾे। जीअं मां उनखे कुटे सुटे उनखां हक़ीक़त पोइ छा कयां। रेस चाकर बि डूंगर खान जो पुटु आहियां। पर मां तव्हांजे मथां हाणे घटि न कंदुसि। जाबिर खान चवंदो त रेस चाकर खान तव्हांखे मोकल आहे। भले तव्हां जेको आहे जे भाउ कासिम खे क़ैद कयो ऐं उनखां भले हक़ीक़त पोइ छा कयो। न ई उनखे ख़बर आहे न छा वलू जो खून हुन कयो आहे, न ई गुलशहर खे ज़हर उन ई ॾिनो आहे। भले तव्हां उनखां हक़ीक़त पोइ छा करे सघो था। जाबिर खान चवंदो त तू बि मुंहिंजो भाउ आहे ऐं मूं उनखां हक़ीक़त पोइ छा कई आहे। चाकर खान चवंदो त जाबिर खान जो मुंहिंजो पुछण में वॾो फ़र्क़ु आहे। ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे रेस चाकर खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं जाबिर खान या कासिम खान खे अगवा करे खणी अचे। उन्हनि जेको आहे गुलशहर खे ज़हर ॾेई ऐं गुलशहर खे मारण जी कोशिश कई ऐं पारस सां शादी करण जी कोशिश कई। चाकर खान चवंदो त हसीना बेगम मां तव्हांजे मथां कीअं एतबार कयां जे अंदाज़ सां इन खून में तव्हांजा बि हथ आहिनि ऐं तव्हां असांखे सफ़ाई पेश करायो। हसीना बेगम चवंदो त चाकर खान मां सफ़ाई ॾियण लाइ तैयार आहियां। बहरहाल तव्हां कासिम खान खे अगवा करे ऐं उनखां सॼी हक़ीक़त पुछा कयो। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे जाबिर खान खे साफ़ साफ़ चई छॾियो त मां तोखे अहिड़ो ज़लील ऐं बदनाम कंदुसि जो हमेशा हमेशा लाइ यादि रखंदे। छो जो तूं मूंखे वॾी कराइण जी कोशिश कई ऐं तो मूंखे चाकर खान जे अॻियां ज़लील ऐं ख्वार कयो। तो मुंहिंजी इहा बेइज़ती कई, मां हर हाल में पंहिंजी बेइज़ती जो प्रांत कंदुसि ऐं तोखे ज़लील ऐं ख्वार ज़रूरु कंदुसि। जाबिर खान चवंदो त सावल खान तोखे मोकल आहे, जेको करणो अथई कर वञी। मां बि अञा तोखे ज़रूरु ॾाढी ॾेखारींदुसि ऐं तोखे पंहिंजे अंजाम ताईं पोइ सुख जो साह खणंदुसि। दोस्तों उम्मीद त कहाणी ईंदी खे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।